अच्छा, जेकी तव्हां जसाफ़ जी ॻाल्हि कई त हुनजी जेकी पहिरीं बॉडी ठही हुई उन में केरु केरु शामिल आहे जेके मुख्य? इलेक्टेड हा, इलेक्टेड इलेक्टेड। उहो इन करे इहा थियो ईअं त जसाफ़ में छाकाणि तव्हांखे ॿुधायो त मां जेल रहियुसि पोइ कीअं थी चूंडूं। मां जो जेल मां निकितुसि न त पोइ वरी हाणे 72 में 71 त गुज़री वई। बांग्लादेश ठही वियो, सभु शइ थी त पोइ चइबो आहे हाणे जसाफ़ जी चूंड थियणु पाण गॾिजी ठाहे इलेक्शन। पोइ काउंसलर्स बि इलेक्टेड कोन आहे, ईअं ई काउंसलर्स थिया। ऐं इहो त तव्हां इलेक्टेड जी ॻाल्हि कई, पर जॾहिं इहा जुड़ी हुई जंहिं टाइम उन वक़्तु ज़ाहिर आहे जीअं माण्हू थींदो आहे न 4-5 ॼणा 6 ॼणा, उन में मुख्य माण्हू कहिड़ा? उन में मुख्य इक़बाल तरीन, मदद अली सिंधी हेॾा असांजे मुआरे तरफ़ खां, ऐं यूसुफ जखराणी, अयूब धाबरा, गाइडेंस यूसुफ टालपुर जी, ठीकु आहे। ऐं नेशनलिस्ट ग्रुप में ख़बर अथव गाइडेंस हुई इब्राहिम जो शेख याज़ जी, ॿिए कंहिंजी कान्हे। अच्छा, त पोइ इहो थी असांजे जेको बाक़ी इलेक्टेड थी 72 में, पोइ इलेक्टेड थी त नवाब शाह में कन्वेंशन थी, पोइ असां काउंसलर चूंडू कयो। इक़बाल तरीन खे पॉलिटिक्स सां रिटायर, स्टूडेंट पॉलिटिक्स सां रिटायर। पोइ मां थियुसि बग़ैर मुक़ाबले सदर प्रेसिडेंट, ऐं मदद अली सिंधी जनरल सेक्रेटरी। इहे असांजी जीअं फेडरेशन ठही। बिल्कुलु। अच्छा, उन में इलाही माण्हू आहिनि, नाला इलाही आहिनि उन मूं जेके पहिरीं नाला वरिता सभई आहिनि। मौला बख़्श लिगारी, अज़ीज़ भगवान। हा, तव्हां डिटेल हिकिड़ी ॾिनी, पर हुन में मूं इहो ई पुछणु चाहियो पिए मुख्य जेको तव्हां हींअर मूंखे जवाबु ॾिनो। ॿियो इहो साईं ॿुधाइजो असांखे त जेको जसाफ़ में जेको आहे साईं सां उनजो कहिड़ो तालुक़ु हो? जसाफ़ सां नज़रियाती हो या तंज़ीमी हो? ॾिसो, साईं खे पहिरीं साईं डिटेन थी वियो जेलनि में हो न, साईं खे GS बाड़ी ख़बर कान हुई। साईं GS स्टूडेंट्स को बि हथु कोन लाहींदो, कुझु कोन पुछंदो। मुंहिंजी हवारी हूंदी बसि ॻाल्हि कर, मूं ऐं मदद ॾिनी बसि जेको थियो। कॾहिं बि साईं गाइडेंस बि कान ॾिनी, इंडिपेंडेंट हुआसीं। पर पोइ छा जो कुझु अहिड़ो बदकिस्मती थी, सिंध यूनिवर्सिटी में थोरी मूंखां बि कुझु ग़लतियूं थियूं। मूं वरी अब्दुल वाहिद नाले सां मौलवी हो, स्टूडेंट कोन हो, मौलवी हो। उहो कंहिं मुंहिंजो दोस्त मोहम्मद उमर शोरो, उन मूंखे ॿुधायो हिकिड़ो मौलवी ॾाढो नेशनलिस्ट आहे, तकरीर ॾाढो मस्तु सुठियूं थो करे पढ़ाईंदो आहे। मां उन सां मिलियुसि, उन मदद अली गॾियासीं। उन मौलवी अब्दुल वाहिद आरी सर जी ख़्वाहिश हो साईं GM सर खां मुतासिर हो, ख़्वाहिश हो त साईं GM सर सां फ़ोटो कढाए। मां उन सन वठी वियुसि। पोइ मुक़ररु हो, मौलवी हो, पढ़ंदो हुयुसि। पर पोइ वरी मूंखे इहा थियो त छो जो मां अंडरवार्ड घणो हुयुसि, पोइ मां घणो भॻल हूंदो अंडरवार्ड ताकी या त मूं तव्हांखे ॿुधायो कुझु वक़्तु काबिल में वञी वियुसि। हा, बिल्कुलु। त पोइ मौलवी साहिब खे मूं चयो त तूं ॾिसो मुक़ररु सुठो आहे न, पर हीअ जीअं सिर्फ़ु फेडरेशन जे हुन में रोज़ु अची वञे, सिंधी यूनिवर्सिटी वञे, शागिर्द ई फलाणा फलाणा अथई, वञी तूं हुननि खे थोरो पढ़ाए लिखाए करे। पोइ मौलवी साहिब खे मिलियो मौक़ो, मौलवी साहिब कमु अहिड़ो कयो जो धड़ापती थी ॻाल्हि ख़तमु थी। असुलु बुनियादु धड़ापती उहो मौलवी साहिब हो, ॿियो केरु कोन। अच्छा, बिल्कुलु। अच्छा, जॾहिं तव्हां बांग्लादेश में ऑपरेशन हली रहियो हो ऐं कारवायूं थी रहियूं, तॾहिं अव्हां एहतजाज बि कयो हो, ऐं उन खां पोइ अव्हां जी गिरफ़्तारी कीअं अमल में आई इन वारे एहतजाज में? ठीकु आहे, भला आहे। उन में जेल में हुउसि। पोइ वरी जेल में ॿुधायो मिलिट्री कोर्ट सज़ा आई न, सज़ा ॾिनो। पोइ वरी मिलिट्री खे टपड़ ॿधणा पिया, असांखे ॾिनो बेल, ॾिनो साल सज़ा। हा, उन खां पोइ जेको आहे इहो सॼो ख़तमु थी वियो, सम्झो जहिड़ो हो ई कोन। बिल्कुलु। अच्छा, अव्हांजो जेको हिकिड़ो ॿियो हो न्यूज़ जतोई में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां मुलाक़ात थी, उनजी बि काफ़ी हद ताईं तव्हां जेको आहे उनजो ज़िक्र बि कयो ऐं उनजी ज़रूरत छो पेश आई? ज़रूरत इन करे पहिरियों यूसुफ टालपुर जेके प्रोफेसर वग़ैरह जेल में पिया, अशोक कुमार ऐं ॿिया उहे छॾाइणा, भुट्टो साहिब जो असरु हो। भुट्टो साहिब असांजे साम्हूं फ़ोन कई जनरल अतीक रहमान खे, माना भुट्टो साहिब लिंक त हो न आर्मी वारनि, जनरल अतीक खे फ़ोन कई त हिन प्रोफेसर खे छॾियो। पोइ उन ते असांजा पोइ प्रोफेसर सभु आज़ादु थिया, भुट्टो साहिब छॾाया। अच्छा, हैदराबाद में मुस्लिम कॉलेज में जेको आहे साईं ते बम जो हमलो बि थियो हो, त उहो कहिड़ो जलसो ऐं उन जलसे जो नतीजो छा निकितो? अर्ज़ु ई हो, जॾहिं ॿोलीअ जो थियो मोहतरम मुमताज़ भुट्टो साहिब बिल पेश कयो, बिल्कुलु, त उन ते हंगामा थियो सिंधी समाज,
उर्दू को जनाज़ा ज़रा निकिरेगा ज़रा धूम से ठीकु आहे न उन हंगामा वॾा थिया सो तॾहिं इहे जलसा कराईंदा ईंदा आयासीं हैदराबाद में रखियो असांजे यूसुफ ट्रांसपोर्ट वारा करायो मुस्लिम कॉलेज में छो जो मुस्लिम कॉलेज में इन करे प्रोफेसर उमर मेमण जो वॾो असांजो जेको उहो जेको कोन असां सां गॾु जेल में जो ॿुधायो पुटे सां छॾायो उहो हुते प्रिंसिपल रहियो न उन में वॾो असरु उन करे हुते जलसो उन जे मुस्लिम कॉलेज जे ते थियो अंदरि जलसो वॾो कोन घणो कोन असीं आयासीं त साईं ते लथासीं गाॾी मां गाॾी हिकिड़ी हुआसीं मां बि उन गाॾी हुअसि ॿियूं गाॾियूं पहिरीं ॿी गाॾी पोइ आयुसि पोइ अलाए किथां टंडो मोहन खणे करे गॾु छॾियुसि जीअं लथासीं साईं वॾो लथो साईं जेम्स लथो असीं लथासीं ओचितो बम लॻो बम किरियो उन में असांजो दोस्त हो उमर शोरो साहिबु शागिर्द हो उन टंग ज़ाया थी वई हिकिड़ो दोस्त मान पराचो उहो पंजाबी सेटलर्स पर छाकाणि उन खाणनि जा कोल माइन्स जा धंधा न खानो वठा न जेको हुते हिते कोल माइन्स जा हिते उहो इन करे आयो जो साईं जेम्स जो इलाही कोन खानो मांझंद तंहिंजे करे हुन वापारी माण्हू पर साईं जेम्स जे ख़ुशामद न आयो उहो कुदरती उन मरी वियो बाक़ी उमर छोरो असांजो कारकुन ज़ख़्मी थियो उन टंग पछाड़ी ते वेले हाणे उहो करायो कंहिं करायो न करायो पोइ अॻियां ॿुधायो पोइ साईं रहंदो हैदराबाद में रईस गुलाम साहब बुरगड़ी उहो साईं वॾो साथी हो उहो वॾो रईस असी रईस एज़म सो उन बगुले ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे मज़े वारी थो ॻाल्हि ॿुधाए DC रोड जे ज़माने में अलाह बख़्श सूमरो बात हुयो साईं वॾो साईं जी हैदराबाद में बुरगड़ी हाउस ते ॿाहिरि वेठो लॉन में त आयो डिप्टी कमिश्नर साईं कचहरी कंदे असीं सभई रिश्तेदार उहो त शिकारपुर जो उतरादी त उतरादी मन न करे ॻाल्हि मन ईअं मन त साईं खे अची साईं सदर साहिबु तव्हां सां ॻाल्हाए पर थोरो रुके न पुछ साईं सदर जे कहिड़ो सदर चई फलाणो साईं जो भईया मथे करे सपाटो पियो सपाटे ते मोचड़ो बि न वेंदुसि न ॻाल्हाईंदुसि नथे साईं फ़ोन थो ॻाल्हायो न कोन ॻाल्हाईंदुसि चयो निकुर इहे निकुर कयो त वठी भॼी हुन सम्झो छा छोरा मोरा मारींदा वठी जो वियो त मां पोइ मुंहिंजो छा थियो चयो मन मारे विधई हाणे छा कयां होॾां प्रेसिडेंट थो ॻाल्हाए हेॾां नथो ॻाल्हाए छा कयां जवाबु कढियो मुंहिंजो तूं थधो थी चईसि थोरो तबियत ठीकु आहे रहियसि लेटी वेठी पियो शाम जो ॻाल्हाईंदो चई साईं कीअं चवंदुसि मुंहिंजो ॻाल्हाईंदो चए हा ॻाल्हाईंदो चए हा ॻाल्हाईंदो मुंहिंजो माठ कर तूं मंझि DC जो थड़के पियो पोइ साईं खे आस्ते आस्ते मुंहुं वराए ॾिजांइ वीचारा ऑफिसर माण्हू हाणे कहे पाण खे माराए चए पर साईं हिकिड़े पासे हीअं थो चए ॿिए पासे वरी माराए थो बाबा हिन ॻाल्हाइण में छा आहे प्रेसिडेंट मूंखे आहे त तव्हांजो भाइटियो ईअं करे वरी शाम महिल जो हीअ आयुसि पर पोइ साईं ॻाल्हाए पुछे थो पोइ छा ॻाल्हाएसि ख़ुदा ख़बर कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायो इहो मां तव्हांखे ॿुधाए थो अच्छा इहो ॿुधाइजो त सिंध यूनिवर्सिटी में जॾहिं हफ़ीज़ पीरज़ादो ऐं हुते उनखे चमाट बि लॻी हुई जेको वाक़ियो आहे नओं आइन अञा आयो हो त उन वाक़िए जो पस मंज़र छा हो पस मंज़र हो त इहो चयो वियो त आइन में सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी कान थी मिले उन वक़्तु त पोइ असां मीटिंग सॼी मुख़्तलिफ़ दोस्त चंद दोस्त जीअं जेके मुख कमर राजपर मौला बख्श लिगारी दीदार बलोच जेके ज़मीनदार कहिड़ा सभु यूनियन जो सदर हो यूसुफ जकड़ो भॼी वियो पोइ थिया न ॿियो जनरल सेक्रेटरी अज़ीज़ भॻो वीचारो न छा करणु चयो एहतिजाज कंदुसि एहतिजाज कंदुसि बाबा एहतिजाज लिमिट थी माना नारा वग़ैरह पोइ ख़बर पई वाइस चांसलर गुलाम साहिब उहो त असांजो वॾो उहो वाइस चांसलर चाचो त उन वरी पीर बाज़ार खे मोकिलियो उहा ॻाल्हि कारबी थी पोइ वरी साईं जेम्स वॾो दोस्त हो खोसो साहब वॾो मशहूरु कांग्रेसी हो उहो आयो
असां कोन वरी सुबुह वियासीं अचण करणु वियासीं वेठासीं हार भरियो पियो सोचियोसीं छा गिरधर साहिब वज़ीरनि सां शादी करे ख़ुशकिस्मत बदकर आउं जान शादी करे गॾु वेठोसि ऐं बेगम भुट्टो पे के तकलीफ़ लिखनि पियो मूंखे अलाए छा थियो जिन जाॻियो मूं ॿियो कुझु कोन कयो मुंहिंजो यार इहा तकलीफ़ राष्ट्रीय लिखियलु आहे उथी चयो मुंहिंजो राष्ट्रीय लिखियलु आहे शादी करे मूंखे वटि यार वेह त छॾ मुंहिंजो लिखियलु शादी करे पोइ शादी करे वेह न मुंहिंजो खाई मार तूं बि यार तूं शाम छॾ मूंखे सुञाण शादी करे इहो बाबा बि लिखी मिलाए कुझु वक़्तु सो इहे थींदे पोइ छा कयो नारा पिया इतफ़ाक़ सां थियो हुयो त ममता जे पुटु तकलीफ़ ते आयो वज़ीर लाइ उन इहो चयो भाउ मुड़ुसु माण्हू जो कमु कोन्हे तॾहिं आयल रखे मां वरी उथी चयो भाउ बसि कयो बसि सभु चुप सभु थी विया चुप हू हटाइणो न परे ख़ैर सो इहो थियो पोइ हिन को हफ़ीज़ पेदारे इस्माइल वसाण चवे थो त घटि वधि ॻाल्हाए मां पंहिंजे इस्माइल ते एतबार कयो हफ़ीज़ अहिड़ो हो त कोन पर जज़्बाती हो पोइ हफ़ीज़ साहिब छोकिरनि ॾिठो हंगामो कयो थोरो राना नाकात अली सां नाजाइज़ी कयूं ऐं मिनिस्टर जे एजुकेशन जेको धूलवान हुओ उन सां गॾु गड़बड़ थी पोइ वरी हफ़ीज़ खां अलाए छा कयो त इस्माइल वसाण कयो थपड़ पोइ त सम्झो छा थियो न पोइ त पुलिस कई फायरिंग कई पुलिस अच्छा उन में हिकिड़ो माण्हू मरी वियो हिकिड़ो सिपाही मरी वियो सिपाही त मूं वटि पुलिस जी फायरिंग ख़बर केरु कंहिंखे आयो उहो केस ॿ साल बीठो मर्डर केस अच्छा मूं ते इस्माइल वसाण ते इन सभु हिते थिया पोइ असांखे रस्टिकेट कयो वियो टे साल न पोइ मूंखे त टिल फर्दारा न थियुसि इहो तव्हांखे ॿुधायो अच्छा इहो जॾहिं तव्हां ॿुधायो वेठा जॾहिं इहो वाक़ियो पेश आयो त मदद अली सिंधी बि उते मौजूदु हो ठीकु आहे त वाक़े बाद मदद अली सिंधी जे वालिद ऐं वालदा खे कहिड़ियूं मुश्किलातूं पेश आयूं उन वक़्तु सभिनी खे आयो उन खां पोइ आहे मदद अली सिंधी जे वालदा खे पोइ बि ॿधऊं वालद खे उन खां पोइ वरी थियो जेको घणो थियो त जेको जॾहिं वज़ीर जॾहिं खॼी अॻुवा थी वियो न 75 में उन ज़माने में वॾी तकलीफ़ूं आयूं उहो अॻुवा असां कोन कयो अॻुवा कनि ॿियनि कयो पर पोइ वरी असां छॾायो पर उन में मदद अली सिंधीअ जो वाल साहिब खे बि जेल वियो इस्माइल वसाण जी वालदा खे बि जेल वियो कमर राजपर जो वारस साहिब खे बि जेल वियो मुंहिंजे मामे खे मुंहिंजे फादर ला खे बि जेल वियो मुंहिंजे चाचे खे ॿ चाचनि खे बि रखियो जेल वियो इहो त थींदो आहे न मिटनि माइटनि खणंदा आहिनि ॿकरियूं रिढूं बि ॿधऊं सामान बि कयो मदद अली सिंधी वारनि सां बि इहे थियो अच्छा न सिर्फ़ु वालिद वालदा खे कयो पर रिढ ॿकरियूं उहो बि सभु काए विया हा सभु अच्छा अच्छा शाम सां जी माना इहो पक मदद अली ॿुधायो इहो लिख हुन में अची न जी अच्छा शाह साहिबु इहो ॿुधायो त उन ज़माने में जेको आहे हिकु ॿियो वॾो पिणु जेको आहे न वाक़ियो थियो हो जॾहिं सूबाई वज़ीर ज़ैदी जेको आहे उहो अॻुवा थियो इहो साॻियो ई वाक़ियो आहे उहो बि इहो ॿियो वाक़ियो आहे न इन खां ॿियो बि वाक़ियो इन खां अञा ॿियो वाक़ियो आहे 74 में भुटे साहिबु क्रैक डाउन कयो जॾहिं हयात मोहम्मद शेर पाऊ मारिजी वियो न हा उन खां पोइ सभिनी तइलीमी इदारनि ते उन ते हथियारनि जा छापा लॻा ऐं असांखे ख़बर कान्हे को छापा था लॻनि असांजो दोस्त मरहूम जावेद जुड़े जो उहो हिकिड़े ॾींहुं आयो चई यार पाण ताईं सभु निकिरी वियो यूनिवर्सिटी छो तोखे कंहिं चयो मूंखे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा चयो हीअ मौजूदु आहे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा इन असांखे इतला कयो निकिरी वियो ॿध अथव असां वरी कीअं थो चओ अहिड़ो वाक़ियो थियो उन में बि इलाही हंगामो थियो हीअ 75 जो वाक़ियो हफ़ीज़ पीस वज़ीर ज़ैदी वारो थियो उन असांखे ख़बर न आहे मूंखे थोरी यूरिन टेस्ट कराइण ब्लड टेस्ट कराइण हॉस्पिटल जा बि छो मां मोटी आयुसि त मूंखे ख़बर पई त वज़ीर खॼी वियो भई हीअ छा थियो उन खॼण में केरु हुआ न हुआ उन में हबीबुल्ला नारे जो मरहूम वज़ीर अब्बासी ऐं ॿिया बि इलाही हुआ शागिर्द हंगाम हो थिए हो छाजे लाइ किताबनि तां बंदिश हटायो सुहिणी रिसाले ते पाबंदी हुई
ऐं ॿियनि किताबनि ते बदश साईं जेम्स जे में उन तां अॻां पोइ रोड वरी को ब्लॉक कयो हीअ को वज़ीर साहिब खे चयो अकेलो आयो पिए या स्कॉट साहिब उनखे खणी वरितऊं हाणे ख़बर पई त उनखे मारीनि पिया कुटीनि पिया पोइ मां इस्माइल असां कबर राज पे वियासीं छोरनि खे चयो बाबा हीअ छा था कयो उनखे छॾायोसीं चयो न मारींदासीं अब छो मारींदासीं पोइ असांजे करे थोरो रोप अथव न जीअं सॼो सत सूस इस्माइल वसण मां त घटिया पोइ चयो हाणे छा कयूं तेसीं पुलिस जो घेरो थी वियो हाणे त सभु बदबाब छा थी रहियो त पोइ चयो माना हिनखे हितां फ़िलहालु कढूं मतिलबु मारी थी हाणे छाकाणि त छोरा वारा बि आहिनि को लोफर को मारे या सरकार माराए विझे त पोइ छा कयूं पोइ असां को अरेंजमेंट कयो लियाकत वरी सां पोइ MLA रहियो तॾहिं यादव जो उनखे चवंदो हाणे तूं गाॾी वाॾी खां करे उहो वीचारो रजिस्ट्रार खां गाॾी वठी आयो सिंधी रजिस्ट्रार खां उहो गाॾी हुन ड्राइव कयो पोइ उन में असां बदिल सज़ेदी खे खयो मां इस्माइल असां ऐं अली हैदर शाह पूरी करे कहिड़ी असीं कढी आयासीं हलिया वियासीं पोइ वरी हुनखे रखियोसीं वरी खॾड़े में तंहिंखां पोइ टंडवाद में झूड़े जन वटि कोन रखियोसीं इन मरेन वटि रखियोसीं पोइ आयासीं छॾिया कमर राजपुर खे छॾियासीं त तूं हिते जेका ॻाल्हियूं ॿोलियूं थियनि त तूं ॻाल्हियूं ॿोलियूं कढी इहे चीफ मिनिस्टर पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं ज़फ़र अली शाह उनखे AP हो सैयद ज़फ़र अली शाह दरवेले वारो बिल्कुलु पोइ उहो उन बि ॻाल्हाए पियो पोइ उन दौरे में ॻाल्हियूं ॿोलियूं कामयाबु थियूं असांखे ख़बर कान पई कामयाबु थियो असीं बि थकिजी पियासीं हुनखे रखी हू ॾाढो शरीफ़ माण्हू हो खाईंदो बि सब्जी हो सचो माण्हू असां हुन इज़त वॾी कयूं हुनजी बयानु ॾिनो बड़े ये लाइक़ लड़के थे इतना हमें ख़ुशि वाक़ई असां हुनखे ख़ूबसूरत तरह सां रखियो मानी टिकी वॾे के ज़ोर पे ॾियनिसि पिया पोइ कहिड़े नमूने सां हुनखे छॾियो अची इहो वाक़ियो अच्छा इहो जेको वज़ीर वारो वाक़ियो थियो हो ऐं उन खां पोइ तव्हां कंधार विया त तव्हांखे कंधार छो वञिणो पियो आउं अॻु ई वञी चुको आहियां उन खां वाक़िए खां पहिरीं अॻियां 73 वञी चुको ॾिसो न इन वाक़िए खां पोइ तव्हां विया पोइ आयो हुउसि तॾहिं पहिरीं वियल आहियां काबिल कंधार पहिरीं वियो 1973 में उहो छा उहो थियो हीअं जॾहिं हफ़ीज़ पीज़ा खे थपड़ लॻी न उन खां पोइ क्रेक डाउन घणो थियो न असांजे मर्डर केस हुई सभु इहो पोइ मुंहिंजो दोस्त माण्हू रोशन जुड़े जो उन मूंखे चयो यार तोखे मारे छॾींदा छो चई मूंखे जाम साहब हुन सादिक अलीअ चई एयरपोर्ट ते IG फज़ल भुटे साहिबु चयो मूंखे शाह मोहम्मद शाह ज़िंदा या मुर्दा खपे सोचे तूं पाण निकिरो मूं चयो हाणे पोइ केॾा निकिरो चई हाणे त कोईटा था हलो मुंहिंजो दोस्त नईम तरीन उन वटि था हलो पाण निकिरो मुंहिंजो यार ॻाल्हि कोईटा था पोइ छो न अफ़गानिस्तान आयो छो अजमल खटक सां लिंक आहे थियल आहे उहो आहे वेठो जलावतन ते वेठो पोइ हलूं था हुन चयो हाणे मूं वटि पासपोर्ट आहे पर तोड़ त कोन्हे तॾहिं वीज़ा कोन हूंदो पोइ मूं मोकिलियो रोशन जोड़े जेके उहो वियो काबिल अजमल खटक साहिब सां मुंहिंजो ख़तु खणी वियो अजमल खटक साहिब हिकिड़ो बंदोबस्तु कयो मुंहिंजे वञण जो पोइ आउं वियुसि सन 73 में पोइ 74 में उते हुउसि पोइ 73 74 पोइ मां ईंदो वेंदो हुउसि अच्छा ईंदो वेंदो हुउसि कंहिं नमूने त उहो कोन थो ॿुधाए कीअं अचिबो भई 75 में इतफ़ाक़ त होसि माना हुन ते तव्हां पर्दो रखो था हा उहो त पढ़ंदो ज़ाहिर कीअं ईंदो वेंदो बॉर्डर क्रॉस करो उन ज़माने ॿी ॻाल्हि इहा अहिड़ी ॻाल्हि बॉर्डर ते क्रॉस करे ऐं कंदो हुउसि चमन मां स्पेन मुल्क खां उते पठाण कराईंदा उन्हनि रैप वारा पोइ वरी इस्माइल वसाण ते असांजो केस थियो न वरी बदिल ज़ेदी वारो पोइ असीं टे ॼणा वियासीं 3 ॼणा मां इस्माइल वसाण कमर राज टई वरी काबिल बि वियासीं अच्छा उते छा तव्हां मसला तरबियत हासिल करण जी कोशिशि वग़ैरह वरिती हुई या कई हुई अहिड़े क़िस्म जी का बि न हिन में का सचाई न आहे सही अच्छा अव्हां इन वाक़े जा शाहिद आहियो त साईं GM सैयद जेको आहे सियासी मैदान खां रिटायर थियण जो ऐलान कयो हो ऐं उनजो कहिड़ो सबबु उहो हीअं हो साईं 70 शिखर साईं न तंहिंमें साईं GM सैयद हाणे क़ौम सां हीअ कयो मां सियासत खां रिटायर थो कयां असीं वेठासीं
चइबे अमरुल्ला शेख स्टूडेंट सभु केरु न पिए पोइ मूं इहो ज़रूरु चयो तव्हां भले रिटायर कयो पासी कोन कर आउं कोन कंदुसि महाराजा पाले अॼु शाह साहब अव्हां लिखियो आहे त अजमल खटक काबुल में अव्हांखे चयो त हिते शादी कर उहो कीअं जेको थियो हा चयो हिते शादी न छा आहे त हुते कम्यूनिस्ट पार्टी आहे न कम्यूनिस्ट पार्टी जेको आहे न हुननि में त औरतूं ऐं सभु मर्द गॾु कमु कंदा आहिनि हा हिकिड़ी को छोकिरी पोइ उहा मूंखे लॻे थो या त या असांजो हिकिड़ो लीडर हो मूंखे नालो विसरी था उहो काबिल जो उहा छोकिरी बि हुई ऐं हिकिड़ी अहिड़ी जेका मुंहिंजे ख़्याल में अजमल हुन डॉक्टर नजीबुल्ला जी साली पोइ थी मुंहिंजो ख़्यालु हुयो त उन्हनि जी राय थी छाकाणि पॉपुलर लीडर स्टूडेंट लीडर न हुते काबिल बि वॾो हीरो हुओ न अहिड़ो वॾो लीडर आहे सो उहा छोकिरी हसीन ज़मीन हुई ईअं अजमल मज़ाक कनि चयो या सीरियस बि चए त मूंखे अजमल साहिबु साली जो छोटू से शादी कर लो तो मूं चयो अजमल साहब मेरी मंगेतर बैठी है मेरे इंतज़ार मैं किसी और से नहीं करूँ उधर जाऊँगा जेका मौजूदा मुंहिंजी घर वारी है जब मां रहा था उहा वॾी ग्रेट औरत आहे ख़बर छो असांजी जॾहिं एंगेजमेंट थी त बोलिया गांव बिल्कुलु रूपोश वरी थी 73 आई वरी रूपोश वरी थियो मदीना सजे थी वरी रूपोश वरी जेल वरी जलावतरी पोइ उहा मुंहिंजी घरवारी 6 साल ओसीएन में वेठी 78 में शादी थी हा पोइ ॾिसो वॾो कमु त उन जो थियो न जी बिल्कुलु अव्हां जॾहिं जेल में हुआ त ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुलाक़ात कई जी। उहो छा चाहींदो हो त मुलाक़ात कहिड़ी हालतुनि में थिए मां तव्हांखे अर्ज़ु कयां मां हू बि हिन दुनिया में कोन्हे के ॿिया बि दुनिया में कोन्हे पोइ मुनासिबु कोन्हे असांजा कुझु स्टूडेंट थकिजी पिया अच्छा थकिजी पिया न ज़ाहिर आहे रूपोश जी ज़िंदगी गुज़ारणु ॾुखी आहे जेल जी मां हुउसि हैदराबाद में रूपोशी ज़माने में हैदराबाद में हैदराबाद में आहे लियाकत कालूरी मुहाजिरनि जी पर कंहिं दोस्त सिंधी दोस्त जो घर हो राजपाल साहब कमर साहब राजपाल साहब उहे माइटनि जी उते मां रूपेश ते रहंदुसि कुझु दोस्तनि ख़बर आहे कुझु ॿ 4 दोस्त मूं वटि आया मिलण उते चइबे जावेद जूड़े जो मौला बखील कारी पंहिंजे सर में आया तूं ज़िदी आई असांखे माराए छॾियो अथई को रस्तो कर ठाह वाह कयो त जान छुटे यार रस्तो त अञा मिलाई कोन थो छा कयां न कुझु कर त पोइ इहो थियो त असां मुंहिंजे त दोस्तनि जो प्रेशर हो त कर